अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हकिंजा फातिमा और इसी रहा है न्यूमेरान न्यूज़। रुक गई था खबरें दा टंडो आदम रिपोर्ट मंठार अली चांडियो SSP सांगड़ गुलाम नबी केरियो DSP टंडो आदम डॉक्टर मोहम्मद मूसा अबड़ो SHO सिटी टंडो आदम हनीफ मेहर का परजोर मुतालबो था करियूं त हाला फाटक टंडो आदम ऐं टंडो आदम जे मुख़्तलिफ़ एरिया में फहाश जो घणोगन फैलाईंदड़नि खे फलफूल गिरफ़्तार करे फहाशी जा अड्डा बंदि कराया वञनि। उन सां गॾु एडिशनल सेशन जज खे अपील था करियूं त टंडो आदम में हलंदड़ सरेआम फहाशी जे अड्डे खे फ़ौरन बंदि कराइण जा ऑर्डर पास करे पुलिस खे पाबंद कयो वञे। जिते सरेआम चकला हली रहिया आहिनि उतां हर इज़तदार माण्हू जो मेन रस्तो आहे जितां स्कूल ऐं कॉलेज न्याणे जो अचण वञण थींदो आहे। फहाशी हलाईंदड़ औरतूं सरेआम बेकार क़िस्म जा कपिड़ा पाए हर ईंदड़ वेंदड़ माण्हू खे फहश इशारा थियूं कनि। उन ते केस दाख़िल करे फ़ौरन गिरफ़्तार करे जेल हवाले कयो वञे, न त ॿी सूरत में इंतिज़ामिया ख़िलाफ़ प्रेस क्लब टंडो आदम ते बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।